अवल अल्लाह अलीम आला आलम जो धनी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धनी चई हमद हकीम करे पान करीम जोड़ू जोड़ जहान जूं रब्बी आला लतीफ लतीफ प्रोग्रेसिव अलायंस ऐं शेख अयाज़ अकेडमी बिडशा पारां दानिश कम्यूनिटी कॉलेज में सिंध में अमन जे पैगंबर लाखीणे लाल लतीफ़ जो 338 जनम ॾिणु मल्हायो वियो। तक़रीब जी सदारत नसीर मेमण कई जॾहिं मुख्य महिमान वली मोहम्मद दानिश जतोई हो। एज़ाज़ी महिमाननि में प्रोफेसर बिशारत लंजवाणी, मौलवी फ़कीर मोहम्मद लाखो, रशीद अहमद ॾिथो, शकूर नाज़ ख़ासकेली, सैयद असगर अली शाह, दीवान गागन दास शाह, पीर मुनवर अली शाह, आरिफ कौरेजो, इम्तियाज़ हुसैन मेमण, वारस मेमण, फ़कीर अमीर अली निज़ामाणी, फ़कीर हामिद कुरैशी, इमरान निज़ामाणी, रशीद रिंद, फ़कीर मुनवर अली लंजवाणी जिन हुआ। शाह लतीफ़ जी सालगिरह जो केक काटियो वियो। सालगिरह जे मौक़े ते ख़िताब कंदे मुक़ररनि चयो त शाह लतीफ़ सिंध जे माण्हुनि लाइ गॉड ऑफ गिफ्ट हो, हेॾे वॾे पाए जो माण्हू हो जंहिं समाज जे हर फिर्क़ ते लिखियो आहे। डॉक्टर सूरली लतीफ़ सरकार खे आफ़ाक़ी शाइर सॾियो जंहिं पंहिंजे मक़ामी किसनि ऐं कहाणियुनि खे शाइरीअ जो रूप ॾिनो। संदसि शाइरी आसानी सां ॻाई वञे थी। संदसि शाइरीअ में तव्हां काइनात जा सभु राज़ संभाल मिलंदा। संदसि शाइरीअ जा मौज़ूअ हारी पोरियत कुंभार लोहार आहिनि। वतन जे हुब धारियुनि सां धकार ऐं वेड़ संदसि अहम मौज़ू आहिनि। अक़वाम मुतहिदा हाणे वुमेन डे पई मल्हाए पर लतीफ़ सरकार साढा 3 साल अॻु औरत जी आज़ादीअ जी ॻाल्हि कई। सिंध जहिड़े अबागे क़ौम में हिकु अज़ीम इंसान पैदा थियो। अॼु संदसि सालगिरह जे मौक़े ते खेसि ख़राज तहसीन पेश कयूं था। हुकूमत खां घुर कयूं था त लतीफ़ सन्यासी खे साइलेंस जो हिसो बणायो वञे जीअं असांजे समाज ऐं तरफ़ वठी वञण में कामयाबु थियो। अब्दुल वाहिद उमराणी, सोच टीवी, न्यू सईदाबाद।